दिलि ॾाढी ॾुखोयल आहे ऐं रत जा ॻोढ़ा ॻाढ़े थी जॾहिं इहा ख़बर पई आहे त गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में हिकु गभरू नौजवान मामूली ॻाल्हि तां पंहिंजे ज़िंदगी जो ॾीओ उझाए छॾियो। अबो अमड़ जॾहिं बचो अमड़ जे पेट में थो अचे त उन्हनि ॾींहंनि खां वठी करे अबो अमड़ उन बचे सां मुहबत करण जो आगाज़ था कनि ऐं उहो बचो जॾहिं हिन धरती ते अचे थो जनमु वठे थो केॾे लाड ऐं कोॾ सां अबो अमड़ उनखे पालनि था, उन जा तोहर था कराइनि, उन जूं तक़रीबूं था कनि, उन जे हथनि ते मेहंदी थी लॻे, उन जे हथनि ते पेर ते मेहंदी लॻण सां गॾोगॾु उनखे मोड़ था ॿधा वञनि, भेणूं सेहरा थियूं ॻाइनि, वॾे धाम धूम सां उन जे शादी जूं तक़रीबूं थी थियनि। इहे सभई जेको कुझु थिए थो उन्हनि सभिनी खे ख़तमु करण जे लाइ, इन सभिनी मादी जे हसीन लम्हात खे तबाह ऐं बर्बाद करण जे लाइ हिकिड़ो नौजवान मामूली ॻाल्हि तां अची करे पंहिंजी ज़िंदगी खे ख़तमु करे छॾे। इहा मुआशिरे जी वॾी हिकिड़ी बेहिसी आहे। कहिड़ो मसइलो हुयो इहो? को वॾो त मसइलो कोन्हे त मूंखे भाउ लतूं हणंदो हुयो, मुकूं हणंदो हुयो ऐं मूंखे बाबो बि इहा ई जॾहिं हुन मूंखे लतूं हयूं मुकूं हयूं त मां ज़िंदगी खां नफ़रत करणु घुसि ऐं ज़िंदगी जो ख़तमु करण जे लाइ मूं पिस्टल जो हासिलु करण जे लाइ मूं कोशिशि कई ऐं 2-3 ॾींहंनि खां वठी इहा मुंहिंजी कोशिशि हुई त पिस्टल हासिलु करियां। पिस्टल हासिलु करे वरी लाइव थो अचे, लाइव अची करे ही माना किरोड़ी माण्हू जेके रहनि था इन में असांजे 15 सालनि जा, 18 सालनि जा, 19 सालनि जा, 20 सालनि जी इहा हिकिड़ी गभरू स्टेज आहे, हिकु इंतिहाई जज़्बाती स्टेज आहे। इन जज़्बाती स्टेज ते इहो जेको फ़िकिर हलियो आहे, इहा जेका ॻाल्हि हली आहे त हिकिड़े नौजवान छोकिरे पंहिंजो पाण खे पिस्टल जो लाइव पंहिंजो पाण खे शूट करे ऐं उते जो ज़िंदगी जो बाब जेको आहे उहो बंदि करे छॾियो ऐं हमेशह जे लाइ हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो। इन अमल हिते लखें ज़हननि खे मफ़लूज कयो आहे, मुतासिर कयो आहे। अबे अमड़ जो वॾो एतिराम आहे, अबे अमड़ जो एतिरो एतिराम आहे, अबे अमड़ जा एतिरा त फ़र्ज़ आहिनि पंहिंजे औलाद जे मथां। सॼी ज़िंदगी बचो महिनत करे अबे अमड़ जा पेर चुमे, अबे अमड़ जा हथ चुमे, अबो माउ पेर धोए ऐं उहो पेरनि जो धोतल पाणी जेकॾहिं बचो पीए थो त बि माना हदीस पाक में आयल आहे त उहो उनजे महिनतुनि उजरतुनि तकलीफ़ुनि जो उनखे सिलो ॾियणु अञा बि थोरो आहे। उन जे करे हीअ जेको अबे अमड़ भेणुनि, भाइरनि, मिटनि, माइटनि, चाचनि, सोटनि, मारोटनि, पुफाटनि ऐं सॼे समाज खे, सॼे सिंधी समाज खे हीअ जेको दर्दु ऐं ग़म ॾेई वियो आहे उन जा इंतिहाई भयानक सोसाइटी ते असर पइजी सघनि था। ईअं लॻे थो पर जेकॾहिं हीअ माण्हू सुठी तरबियत हासिलु करे हा, सुठी तइलीम हासिलु करे हा, जेकॾहिं हाफ़िज़ थी हा, हीअ आलिम थी हा, जेकॾहिं हीअ कंहिं सुठी स्कूल में पढ़े हा, जेकॾहिं हिन जा दोस्त सुठी सोच रखंदड़ हुजनि हा ऐं हिन खे इन सोच जे तरफ़ ॾे तवजो ई न अचे हा त इहो हिकु इंतिहाई वॾो क़दम ई न खणे हा। पर असांजी वॾी बदकिस्मती आहे त असांजो घणो टाइम होटलुनि ते थो गुज़रे, असांजो घणो टाइम सोशल मीडिया ते थो गुज़रे, असांजे नौजवान नसुल जो टाइम पबजी ते थो गुज़रे ऐं उन में अहिड़े क़िस्म जूं पुरकश शयूं अचनि थियूं जंहिंमें हुन इहा शइ महसूसु कई त हीअ जेकर मां लाइव ईंदुसि त हिन शइ मुंहिंजी खे त शीर मिलंदी ऐं सॼी सोशल मीडिया ते इहा ॻाल्हि फैलबी। उन जे करे इन इहो वॾो क़दम खयों आहे। इन क़दम खणण जे करे सिंध जे समाज ते इंतिहाई ख़राबु असर पवनि था ऐं असां अॼु ॾुखोयल बि आहियूं ऐं सिंध जे कुटुंब सां ग़म में बराबरि जा शरीक बि आहियूं। पर ईंदड़ वक़्त में असां नथा चाहियूं त को अहिड़ो नौजवान पंहिंजे ज़िंदगी जो ॾीओ बुझाए ऐं असांजे ज़िंदगी जे समाजी क़दरुनि खे पामाल करे। अलाह तबारक व ताला असां सभिनी जो हामी व नासिर आहे ऐं असांखे अहिड़े अमल करण खां मुकमिल तौर ते असांखे परहेज़ में रखे त जीअं कंहिं अबे अमड़ जी गोद ख़ाली न थी सघे।